मदेजी खां सचाई न्यूज़ जे चीफ रिपोर्ट इलाही बख्श भुट्टो जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त मदेजी जी गवर्नमेंट तालका अस्पताल में एम्बुलेंस न हुजण सबबि माण्हू पंहिंजे प्यारनि जा लाश अॼु बि जानवरनि वारे गाॾीअ में खणाइण ते मजबूर बणियल आहिनि। काल ईदगाह महलवासी नौजवान हुसैन अली पुट सिकंदर बिरोई जेको घर अंदरि कुतर मशीन मां करंट लॻण सबबि अस्पताल में पंहिंजो दम धणी हवाले कयो हुयो, तंहिंजो लाश पिणु वारस एम्बुलेंस न मिलण सबबि जानवरनि वारे डाले में रखी घर खणाए वञण ते मजबूर बणियल हुया। शहर जे सुजान दुरनि मदेजी अस्पताल जे नाल इंतिज़ामिया ख़िलाफ़ तारुक वठण जी अपील कई आहे।